नाज़रीन, लाहौर जी एहतसाब अदालत अगूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे ताहयात क़ाइद नवाज़ शरीफ़ जी गैर क़ानूनी प्लॉट अलाटमेंट रेफरेंस में बरियत जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त रिकॉर्ड ज़ाहिर करे थो त नवाज़ शरीफ़ खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। इन वक़्त जी हुकूमत नैब अमलदारनि खे मजबूर कयो त हू नवाज़ शरीफ़ जो सियासी कैरियर तबाह कनि। मुल्क जी टे भेरा वज़ीर आज़म रहंदड़ नवाज़ शरीफ़ जी साख तबाह कई वई। लाहौर जी एहतसाब अदालत अगूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे ताहयात क़ाइद नवाज़ शरीफ़ जी गैर क़ानूनी प्लाट अलाटमेंट रेफरेंस में बरियत जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो त रिकॉर्ड ज़ाहिर करे थो त नवाज़ शरीफ़ खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। उन वक़्त जी हुकूमत नेब अमलदारनि खे मजबूर कयो त हू नवाज़ शरीफ़ जो सियासी कैरियर तबाह कनि। मुल्क जे टे भेरा वज़ीर आज़म रहंदड़ नवाज़ शरीफ़ जी साख तबाह कई वई। एहतसाब अदालत रेफरेंस जे इल्ज़ामनि में नवाज़ शरीफ़ जो किरदार शरीक जवाबदारनि खां घटि करार ॾिनो ऐं नवाज़ शरीफ़ ऐं संदसि 27 शेयर होल्डरनि जूं मुंजमद मिल्कियतूं बहाल करण जो हुकुम ॾींदे चयो त नेब केस प्रॉपर्टी अपील जो वक़्तु ख़त्म थियण बाद रिलीज़ करे, जॾहिं त फ़ैसिले जी कापी नेब चेयरमैन ऐं डिप्टी प्रोसिक्यूटर जनरल खे बि उमाणी वञे। फ़ैसिले में चयो वियो त सीनियर स्पेशल प्रोसिक्यूटर असद अवान खे हक़ीक़तनि जे आधार ते अदालती माविन मुक़ररु कयो वियो। सीनियर स्पेशल प्रोसिक्यूटर चयो त नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी करार ॾियण वारो अमल कानून मूजिबि न हो। नेब तरमीम खां पोइ नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ कार्रवाई नथी थी सघे। एहतसाब अदालत फ़ैसिले में चयो त अदालत ख़ामोश तमाशाई नथी रही सघे। नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी करार ॾियण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे थो। तामील कंदड़ जो बयान रिकॉर्ड न थियण ते इश्तिहारी करार ॾियण वारी कार्रवाई जी का बि क़ानूनी हैसियत न आहे।